अस्सलाम वालेकुम। अॼु वरी हिकिड़ो बॉक्स मां डेकोरेट कयां थी, तव्हां सां शेयर कयां थी। हीउ हिकिड़ो ॾाढो मज़बूत ऐं हिकिड़ो सुठो बॉक्स आहे, तव्हां ॾिसी सघो था इन जी शिकिल मां। ये एक बॉक्स है जो गोल्ड मेडल में हमारे घर आया था। मेडल तो गया शोकेस में, और ये बॉक्स जो है मुझे इतना अच्छा लगा कि ये मैंने संभाल के रखा था। आज इसको मैं इसका कुछ बनाने जा रही हूँ। तो सबसे पहले तो इसके अंदर ये मेरे पास फेल्ट की शीट है, ये मैं इसके अंदर पीस जो है एक डाल दूंगी ताकि इसका जो सफ़ेद हिस्सा है ये कवर हो जाए। ठीक है, सभिनी खां पहिरियों ही फेल्ट है मां वटि। इन जो मां हिकिड़ो पीस कटे ऐं हिन में विझंदमि त जीअं मां हिन खे अंदरां इहो हिन जो जेको भी वाइट पार्ट है वो ढके सकां। इस वाइट पार्ट को कवर कर देना है। तो ये एक पीस मैंने काट लिया है, ये इसके अंदर ग्लू के साथ में लगा लूँगी। ये ग्लू हमेशा मैं यूज़ करती हूँ, ये क्राफ्ट ग्लू आहे जेका सदाई मां इस्तेमालु कंदी आहियां। तव्हां काई बि ग्लू खणी सघो था। हिन खे मां हिन में अंदरि फिक्स कंदमि, जेतिरो बि थोरो घणो वधियल आहे या घटि वधि आहे। छो त मूं वटि जेका बि फेल्ट हिन महिल मौजूदु हुई उन में ही कलर हिन सां वधीक सूट पियो करे, त इन जे लाइ मां इहो ई कलर हिन जे लाइ खयों आहे। ॾिसो, अंदरि मूं हिन खे ही पीस चिंबड़ाए छॾियो आहे, पासनि खां थोरो ख़ाली आहे, वाइट कोई मसइलो न आहे। ऐं हाणे हिन जे ढक में हिते मां हिकिड़ो पॉकेट ठाहींदमि। इसके ढक्कन में मैं एक पॉकेट बनाने वाली हूँ। ये देखें अंदाजे से कि मुझे कितना पीस चाहिए। ये मैंने एक पॉकेट के लिए ले लिया है और इसको मैं थोड़ा सा शेप देने वाली हूँ। हिन खे मूं हीअं शेप ॾिनो आहे, हे विच मां थोरो जीअं सर्किल मां हाफ सर्किल आहे। ही ॾिसो, ऐं हाणे हिन में हिन जे टिनि पासनि खां असां हणंदासीं ग्लू। ये देखें, 3 तरफ से मैं इसकी ग्लू लगा रही हूँ और फिर इसको मैं चिपका दूंगी। ठीक है, ग्लू हिन में लगी वई ऐं हाणे असां हिन खे हिते चिंबड़ाईंदा, अच्छी तरह से दबा देंगे और ये हमारी जो है पॉकेट जो है रेडी है। इसको छोड़ देंगे, जब सूख जाएगा तो फिक्स हो जाएगा, ये भी अंदर से सूख जाएगा। अब इसके ऊपर हम थोड़ी सी डिज़ाइनिंग कर रहे हैं। ये मैं बना रही हूँ एक सिलाई का डब्बा, स्विंग बॉक्स में बना रही हूँ। ठीक है, तो ये मेरे पास कुछ चीज़ें हैं जो इसके ऊपर मैं चिपकाऊंगी। ये हिकिड़ो रील हुयो जंहिंखे कटे मूं 2 धकिया आहिनि, नंढिड़ो रील हो, हिन खे मूं 2 टुकड़ा करे छॾियो आहे, धागा बि अधु करे हिननि ते हणी छॾिया आहिनि। ऐं हीउ हिकिड़ो मैनिक्विन आहे जंहिं ते ड्रेसिस टंगबा आहिनि। कुझु सेफ्टी पिन्स आहिनि, हिकिड़ी प्लास्टिक जी नंढी कैंची आहे, ऐं हीउ हिकिड़ो आहे थिम्बल जेको आङुरियुनि ते पाइबो आहे टोपा ॾियण महिल। ऐं हिकिड़ी इहा प्लास्टिक जी मूं वटि नीडल बि आहे, इहा बि मां हिन ते हणां थी। ऐं हीउ कुझु बटण। ठीक है, तो हिननि जी सेटिंग मां हिकिड़े कॉर्नर ते कंदसि। बैक साइड के इस कॉर्नर पे मैं इसकी सेटिंग कर लेती हूँ और इस ग्लू के साथ में ये सारे इस पर चिपका दूँगी। सो ये मां चिंबड़ाए तव्हां सां शेयर थी कयां। ॾिसो, ही मूं हिन ते हैं, ये कॉर्नर पे मैंने ये लगा दिए हैं सारी छोटी बड़ी चीज़ें, और ये सब कुछ पुराने हैं, जैसे सेफ्टी पिन्स हैं उनको जंग लगा हुआ है, तो इन सब को मैं पेंट करूँगी। तो पेंट मैं कोशिश कर रही हूँ कि यही शेड में बना सकूँ। तो मेरे पास ये मिक्सिंग प्लेट है एक, और मेरे पास ये कुछ कलर्स हैं। एक्रिलिक पेंट्स मैं हमेशा यूज़ करती हूँ, उसके साथ में इसको थोड़ा सा शेड बनाने की कोशिश कर रही हूँ कि अच्छा सा बन जाए। अगर इतना अच्छा मुझसे नहीं बन सका तो थोड़ा बहुत हम इसको चेंज भी कर सकते हैं, लेकिन ये कोई मसला नहीं होगा। ठीक है, थोड़ो रेड मिलायो आहे ऐं इलाही सारो वाइट। पहिरियों असां पिंक जो शेड ठाहींदासीं ऐं पोइ असां जेको आहे हिन में ब्लैक थोड़ो ऐड कंदासीं। पानी भरे रखियो आहे मूं, ऐं हिकिड़ो पुराणो कपिड़ो भी है। हमेशा नरम कपड़ा जो होता है ज़रूरत होती है तो मैं पुराना कपड़ा यूज़ करती हूँ। लॉन के जो है पुराने पीसेस वो मैं इस्तेमाल करती हूँ हमेशा। तो ये पहले तो मैं इसको ये तेज़ थोड़ा सा डार्क पिंक बनाऊँगी, फिर उसमें हम थोड़ा सा डालेंगे ब्लैक, तो ये हमारा मरून जैसा बन जाएगा। थोड़ा सा रेड, और हमेशा रंग जो है पहले कम डालना चाहिए ताकि जब हम अपनी मर्ज़ी का शेड देखें उसको मिक्स करके कि नहीं आ रहा तो फिर थोड़ा और डाल दें। लेकिन ये कि एकदम से बहुत सारा नहीं बनाना, वरना वो सारा ज़ाया हो जाता है।
अब ये मुझे इससे थोड़ा और डार्क पिंक चाहिए, तो मैं इसमें रेड थोड़ा और मिक्स कर रही हूँ। सो हाणे मां हिनखे मिक्स कंदमि ऐं हुनखां पोइ मां हिन में थोरो ब्लैक ऐड कंदसि। हीअ एक्रिलिक पेंट्स जेके आहिनि ही इलाही था हलनि माशाल्लाह। जेकॾहिं तमीज़ सां हिननि खे बंदि करे रखिजे, फज़ीलत सां यूज़ कजे, त ही जल्दी ख़राब थियण वारा न आहिनि। जल्दी ख़राब नहीं होते, बहुत चलते ये। ज़रा सा हम बहुत मामूली सा इसमें ब्लैक ऐड करेंगे, क्योंकि अगर एकदम से बहुत सारा डाला तो ये हो जाएगा काला। ये देखिए इतना सा। अभी इसको मैं मिक्स करूँगी, इसका मैं रिज़ल्ट देखूँ, फिर मैं इसमें कुछ चेंजेस लाऊंगी। मां हिनखे मिलाए थी वठां। ॾिसो, हिन में पानी मिलाइण की ज़रूरत न होंगी है, इससे पानी की ज़रूरत नहीं होती। लेकिन एक अगर आप महसूस करें कि बहुत गाढ़ा हो रहा है तो फिर आप इसमें डाल सकते हैं थोड़ा सा पानी। मेरा ख्याल है इसमें ब्लैक कुछ और डालना चाहिए। क्या ख्याल है? कुछ मिलता जुलता सा बन गया है। पहले मैं इसको पेंट करके देखती हूँ। ये सारी चीज़ें पेंट होंगी और इसके साथ साथ ये अगर इसका जो बेस है वो भी पेंट हो जाए तो कोई मसला नहीं। ये ॾिसो, हाणे हिननि सभिनीनि खे धागो आहे हिते। ज़ाहिर मां हिते जॾहिं पेंट कंदमि धागे के थोड़ो वधिक पेंट लॻंदो, धागे पे थोड़ा सा ज़्यादा आएगा। इसको मैं पेंट कर लेती हूँ सारी चीज़ों को, और इसका थोड़ा सा जो बैकग्राउंड है उसको भी कर लूँगी मैं। ठीक है, बैकग्राउंड भी थोड़ो घणो पेंट थींदो लाज़मी, छो त हेठि पेंट लॻंदो, ज़रूरी आहे, बचाए नथा सघूं असां। इन करे इन सबको मैं पेंट करके शेयर करती हूँ आपके साथ। ये ॾिसो, हिनखे मां पेंट करे वरितो आहे। हाँ, इन ही ब्रश सां, इन ब्रश के मां धोआ नथी, इसी ब्रश के साथ ब्लैक जो है वो थोड़ा सा मैं इसके ऊपर लगा लूँगी, इन सारी चीज़ों के ऊपर जिनको मैंने अभी पर्पल के साथ या मरून के साथ पेंट किया है। लेकिन इन्हें मैं पूरा कवर नहीं करूँगी, हल्का हल्का सा इस तरह, कहीं से कवर हो गए कहीं से नहीं हुए। ठीक है, सो मां हिननि खे पूरो नथी ढकियां, बिल्कुल हिकिड़ो हल्को हल्को टच ॾियणो आहे, शेड ॾियणो आहे बस। आप देखेंगे उसके बाद जो कुछ मैं करने वाली हूँ वो मेरे हिसाब से तो बहुत खूबसूरत होगा। फिर आप बताइएगा कि आपको कैसा लगा है। ठीक है, सो मां सम्झां थी त मां ॾाढो सुठो पई कयां। मुंहिंजो जेको आइडिया आहे मां उन जे हिसाब सां थी हलां। ज़ाहिर जॾहिं बि को प्रोजेक्ट शुरू कबो आहे त ज़हन में का माण्हू हिकिड़ी पिक्चर रखंदो आहे त मूंखे छा करिणो। ठीक है, सो हिननि सभिनी खे मूं हल्को हल्को ब्लैक जो टच ॾेई छॾियो आहे। ये देखें, बहुत हल्का सा मैंने इनको ब्लैक लगा दिया है। अब ये फ़ौरन जो है मैं पहले तो ये प्याली अपनी, ये मिक्सिंग जो प्लेट है मेरी, इसको धो लूँगी और इस ब्रश को, ताकि फिर हम आगे काम करें। ॾिसो, ही हाणे असां हिन जे मथां जेको आहे अञा हिकिड़ो पेंट जो ॿियो लेयर कंदासीं। सबसे पहले तो ये मेरे पास है गोल्डन। आप देखें कि गोल्डन के साथ थोड़ा सा यहाँ पे मैं रफ़ एक कोना जो है पेंट कर लेती हूँ। बहुत ही हल्का शेड इस पर लगाऊंगी मैं, ताकि ॾिसो हल्का सा शेड देना है। पर इहो ख्याल कजो त जेको ब्रश आहे न, तव्हां उहो हिकिड़ी डायरेक्शन में हलायो, त जीअं जेको बि हिन ते लाइनूं ठहनि या स्ट्रोक्स नज़र अचनि त उहे सॼा हिक पासे हुजणु खपनि। ठीकु आहे, हीअ थी वियो। थोरो अञा कयूं था, पर हिनखे कंप्लीट जेको आहे कवर नहीं करणो, पूरी तरह से इसको कवर नहीं करना है, बस सिर्फ हल्का हल्का सा शेड देना है ताकि थोड़ा सा मरून भी जो है वो नज़र आता रहे। ये हो गया इसका कोना, ये सूखता रहेगा, इसको छोड़ते हैं। अब इसी ब्रश के साथ हम ज़रा ज़रा सा बहुत मामूली सा पेंट जो है गोल्डन इन चीज़ों पे लगाएंगे। हिननि जे मथां असां कोशिश कंदासीं त जिते ब्लैक आहे उते घणो कवर न थी वञे। ठीकु आहे, थोरो थोरो बिल्कुलु असां खणंदासीं गोल्डन, ऐं असां बिल्कुलु हल्को मामूली टच हिननि शयुनि खे ॾींदा वेंदासीं। मुझे उम्मीद है ये आपको अच्छा लगेगा मेरा प्रोजेक्ट, या जो कुछ मैं इसके साथ कर रही हूँ। ठीकु आहे, सो मूंखे ॿुधाइजो ज़रूरु त तव्हांखे कीअं थो लॻे। हाणे ॾिसो, ही
छो त ब्लैक पेंट जेको अञा थोरो आलो हो, इन करे हे हुन सां गोल्डन मर्ज थी वियो आहे। सॼा पेंट्स आला हुया, प्रॉपर कोई कलर नज़र न अचणु घुरिजे, सभु थोरा थोरा ॾिसजनि पिया। ठीकु आहे। ऐं हाणे हिन पासे जेको ही मूं गोल्डन सां हिकिड़ो कॉर्नर पेंट कयो आहे, इन ते असां स्टेंसिलिंग कंदासीं। स्टेंसिल आहे मां वटि हीअ हिकिड़ी शीट आहे प्लास्टिक जी, जिते ही मुख़्तलिफ़ डिज़ाइन ठहियल आहिनि, मुख़्तलिफ़ कटआउट्स आहिनि। इन सां मां हिकिड़ो डिज़ाइन जेको आहे हिन जे मथां ठाहिणु चाहियां थी। पर हिते रखंदासीं कपिड़ो त जीअं मुंहिंजो स्टेंसिल घणो ख़राबु न थिए। ऐं हिकिड़ो कॉर्नर मां हिन ते पेंट कंदमि गोल्डन जे मथां ब्लैक कलर जे पेंट सां। ठीकु आहे। सो ही ब्लैक कलर जो पेंट मां खणां थी। स्टेंसिल मूं रखियो आहे। अहिड़ा अगरि न मिलनि त तव्हां हिकु त पाण बि ठाहे सघो था, जीअं एक्सरे जी शीट हूंदी आहे उन मां ठही था सघनि, या तव्हां जेके पेपर या थुल्हो पाठो कटे उन मां बि ठाहे सघो था। न त अगरि कुझु बि न हुजे त हिन जे मथां पेंसिल सां ड्रॉ करे पोइ तव्हां जेको आहे उनखे पेंट करे सघो था। ठीकु आहे। सो जेकॾहिं मां त हिन कॉर्नर ते ई पेंट थी कयां, पर जेकॾहिं तव्हां कुझु ॿियो करणु चाहियो तॾहिं बि ऑप्शनल आहे, उहा पंहिंजी मर्ज़ी आहे। मां पंहिंजे उन हिसाब सां थियल आहे जेको मुंहिंजे ज़हन में डिज़ाइन मूं सोचियो हो। सो हिनखे मां सॼो पेंट करे वठंदमि इहो ब्लैक सां। तव्हां ॿुधाइजो, ॾिसजो त तव्हांखे कीअं थो लॻे, हीअ आइडिया कीअं आहे। ऐं हिकिड़ो बेकार दॿो आहे, इहो गिफ्ट करण वारी आहे, मां गिफ्ट बि उनखे कंदमि जंहिंजे मेडल जो इहो दॿो आहे। सो ॾाढी हिकिड़ी सुहिणी शइ ठहण वारी आहे। हे मुंहिंजो कंप्लीट थी वियो। खणूं था हिनखे, बिस्मिल्लाह रहमान रहीम। हीअ ॾिसो, हीअ मुंहिंजो डिज़ाइन ठही वियो आहे। ऐं हीअ कॉर्नर मूंखे थोरी ख़ाली थी लॻे, मां चाहियां थी त हिन जे मथां बि मां ब्लैक सां कुझु जेको आहे पेंट करे वञा। हीअ ब्रश बि मां धोई आई आहियां। ऐं स्टेंसिल ॾिसो, हीअ कॉर्नर मूं कयो ड्रॉ पेंट कयो, त हाणे इहो बि मां वॉश कयां, छो त प्लास्टिक जी शीट आहे ऐं हिनखे आराम सां धोई रखी थो सघिजे। ऐं वरी जेको आहे हिनखे मां कंहिं पंहिंजे ॿिए कम जे लाइ इस्तेमालु कंदमि, छो त हिन में इलाही सारा डिज़ाइन आहिनि। हीअ शौक़ु आहिनि मुंहिंजा, इन करे तव्हांखे शायदि अंदाज़ो हुजे त मूंखे कपिड़नि जो ऐं इन्हनि शयुनि जो घटि शौक़ु हूंदो आहे, मूंखे हिननि शयुनि जो वधीक हूंदो आहे। ऐं हाणे ॾिसो त हीअ जेको आहे हिकिड़ो हार्ट मूं फ्री हैंड पेंट कयो आहे, ऐं कुझु डॉट्स मां हिन ते ठाहिणु चाहियां थी, छो त हिन जा पासा मूंखे ख़ाली था लॻनि। ऐं डॉट्स जे लाइ मां हीअ कॉटन बड खणी आई आहियां। इन में असां रंग में डिप कंदासीं हिनखे, ऐं असां हिन ते कुझु डॉट्स कढंदासीं ॾाढी सफ़ाई सां। हीअ ॾिसो डॉट ठाहियां पई मां हिन ते। सो इहो कंप्लीट करे वठां। सो ही बॉक्स मुझे कंप्लीट है। ये डब्बा जो है मेरा बाहर से कंप्लीट हो गया है। यहाँ पे ये कॉर्नर पे डिज़ाइन है, यहाँ पे ये रील, धागे, सुई, बटन, कैंची सब कुछ लगा हुआ है। आप मुझे बताइएगा कि कैसा लगेगा। अब इसमें अंदर में क्या डाल रही हूँ, ये अभी बाहर से हो रहा है गीला, ठीक है। ये फ़िलहाल आलो आहे, हिनखे थोड़ी देर असां सुकण ॾींदासीं। उन खां मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिन में अंदर मां छा थी विझां। ॾिसो सभिनी खां पहिरियों त हिन पॉकेट में मूं विधो आहे ही पिन्स जो, ठीक है। ही पिन्स विधियूं आहिनि मां हिन में, ये पॉकेट में आराम सां पूरी थी अचनि। ऐं उन खां पोइ मां हिन में विझंदसि ही कुझु मूं वटि धागा आहिनि, मल्टी कलर रील, ये इन बॉक्स सां गॾु थी मां विझां, ढकणु नथी विझां छो त इहो अजीब थो लॻे। ऐं उन खां पोइ कुझु बटण आहिनि, ठीकु आहे। इहे बटण हिन में रखिबा। ऐं ही सुईन जो हिकिड़ो पैकेट आहे, इहो रखिबो। ऐं ही ॿिया क़िस्म जा बटण आहिनि, छो त गिफ्ट ॾिबो त पूरो ॾिबो, सही आहे। तो ही बटण, ऐं हीअ बि हिकिड़ी किट आहे जंहिंमें सुयूं ऐं धागा वग़ैरह पियल आहिनि, त इहा बि मां हिन में ऐड कयां थी, छो त एॾियूं नंढियूं नंढियूं शयूं अगरि गिफ्ट में अचनि न, सची ॻाल्हि आहे ॾाढो मज़ो ईंदो आहे, मूंखे त ईंदो आहे। ऐं हीअ हिकिड़ी ॾाढी प्यारी कैंची आहे, मुंहिंजी पसंदीदा, या हिन किट में विझां थी मां। सो मुंहिंजी हीअ सिलाई जी किट तैयार आहे, ठीक है। सो उम्मीद है तव्हांखे ज़रूर बणी होंगी। आप मुझे ज़रूर बताएं कि ये आपको कैसी लगी है। ॾिसो हिन में मूं शयूं विधियूं आहिनि, मथे हिन जो ही पॉकेट आहे। ऐं हिन जी फेल्ट जी ख़ासि ॻाल्हि इहा बि आहे त हिन में बि असां शयूं विझी था सघूं, जीअं सुई आहे, का पिन आहे। मिसाल हिकिड़ी हीअ पिन कढी थी ॾेखारियां मां तव्हांखे, हिन मां कढी आहे, त हिन में असां हीअं करे सुयूं बि पंहिंजूं रखी था सघूं, सही आहे। छो त हीअ नरम हिकिड़ो मटीरियल आहे, त आराम सां हिन में कुछ भी पइजी वेंदो। सो मुझे उम्मीद है तव्हांखे मुंहिंजो अॼु जो प्रोजेक्ट वणियो हूंदो। अगर ये मेरा आपको वीडियो अच्छा लगा हो तो ज़रूर इसको लाइक करें, कमेंट करें, शेयर करें और मेरा चैनल सब्सक्राइब करें।
ताकि मुस्तकबिल में भी अगर मैं इस तरह की और चीज़ें आपके साथ शेयर करना चाहूँ तो आप उसको आसानी से देख सकें। सो हिन जो ही आहे रिबिन, हिनखे असां ॿधूंसि था। हमेशह चवंदी आहियां प्यार सां कमु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यार कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। वरी मिलूं था कंहिं ॿी कम जी वीडियो सां। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाहे।